नाज़रीन, हैदराबाद में खबर ॾींदा हलो त कचे किले में कायम घर में गुज़रियल ॾींहुं निंगरी जो लाश हथ अचण वारो मामलो अञा ताईं पुरस्कार बणियल आहे। DIG पीर मोहम्मद शाह मामले जो नोटिस वठंदे SSP खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। पीर मोहम्मद शाह हुकुम जारी कयो त निंगरी जी पुरस्कार मौत जो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। मामले जे हर रुख खां जांच कई वञे। DIG तर्जुमान पारां पधिराई में तस्दीक कई वई आहे त निंगरी जे गले में रसो फाथल हो, जंहिं करे संदसि मौत थियो। मेडिकल लीगल शोबे मूजिब 12 वरनि जी निंगरी फातिमा धी नौदराज पठान जो गुज़रियल ॾींहुं घर मां लाश मिलियो हो। निंगरी जे गले ते रसे जा वाज़े निशान आहिनि। मौत जो कारण शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में पधिरो कयो वेंदो। मकली शाह पुलिस जो चवणु आहे त निंगरी जा वारिस वाक़े बाबति कुझु ॿुधाइण लाइ तयार न आहिनि। वाक़े जे हर रुख खां जांच कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।